नाज़रीन, शिकारापुर में सच्चाई न्यूज़ के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राशिद कुरैशी की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं तो शिकारापुर में लेडी हेल्थ वर्कर्स तरफा हलफ बरदारी के सिलसिले में एक वॾो प्रोग्राम मुनक़िद किया वियो। पाकिस्तान की लेडी हेल्थ वर्कर्स यूनियन की चेयरमैन आपा बुशरा आराय जिन हलफ खणायो। हलफ बरदारी तकरीब के खिताब कंदे चेयरमैन हेल्थ वर्कर्स यूनियन बुशरा आराय चयो तो लेडी हेल्थ वर्कर्स सॼे मुल्क में अवाम की ख़िदमत करे रहियूं आहिनि। सर्दी हुजे या गर्मी हुजे, उहे पंहिंजा फ़राज़ सरअंजाम ॾींदियूं आहिनि। DSO डॉक्टर आशिक शेख, डॉक्टर जहांगीर शेख, डॉक्टर सलाउद्दीन, डॉक्टर हनीफ सुमरो, आपा लाल खातून ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लेडी हेल्थ वर्कर अवाम जी ख़िदमत करे रहियूं आहिनि। ॾोरान इलाइक़नि मां सर्दी गर्मी में ईमानदारी सां पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। उन्हनि खे असां सलाम पेश करियूं था। इन प्रोग्राम के रांझन शेख, एजाज़ अली, ग़ुलाम नबी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। पाकिस्तान जो साहिबा हलफ कराईंदी पर हुन खां जी पढ़ंदम तो हर मानू पांचो नालो वठंदो, ठीक है। तो हैसियत चूंडे शिकारपुर जेको होदो आहे तव्हांजो, अल्लाह